दोस्तों एक ज़ालिम बादशाह हो जंहिंजी हुकूमत में अगर को नंढी भी ग़लती कंदो हो त हू उन्हनि खे कुतनि खां ॾाढ़े कुतनि खां पटराए करे माराए छॾींदो हो। हिक ॾींहुं छा थियो, उन जे वज़ीर खां हिक नंढी ग़लती थी वई हली ऐं उन वज़ीर जे लाइ बि जेको आहे सो हुकुम कयो वियो त हिन वज़ीर खे बि कुतनि जे हवाले कयो वञे। त वज़ीर अर्ज़ु कयो क़िबला, मां सॼी उमिरि अव्हां जी ख़िदमत कई आहे, अव्हां जे बचनि जी ख़िदमत कई आहे, मूंखे 15 ॾींहं मोहलत ॾिनी वञे त पोइ पंहिंजे घर वारनि खां मोकिलाए वठां। त उहा अर्ज़ु उन वज़ीर जो क़बूल कयो वियो ऐं वज़ीर खे इजाज़त ॾिनी वई 15 ॾींहंनि जे लाइ। ऐं वज़ीर घर वञण जे बदिरां उन कुतनि जी वाड़ ॾांहुं वियो ऐं कुतनि जे संभालींदड़नि खां, उन्हनि जा जेके गार्ड ऐं चौकीदार हुया, उन्हनि खां कई ऐं उन्हनि खां मोहलत घुरी त मूंखे कुतनि सां गॾु 15 ॾींहं रहण जी इजाज़त ॾिनी वञे। दोस्तो उहे 15 ॾींहं उन वज़ीर उन कुतनि सां गुज़ारिया। कॾहिं उन्हनि खे गोश्त पे खाराईं, कॾहिं उन्हनि खे उन्हनि जी खुराक पे खाराईं, कॾहिं उन्हनि खे पाणी पे पियारीं। त दोस्तो जॾहिं 15 ॾींहं गुज़री विया, 15 ॾींहं जीअं गुज़री विया त बादशाह उनखे कुतनि जे वाड़ में उछिराइण जो चयो त कुता सभई उन जे इर्द गिर्द फिरण लॻा ऐं हुन जे पेरनि में अची वेही रहिया। त वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मूं हिननि खे सिर्फ़ु 15 ॾींहं खुराक खाराई आहे, उन्हनि खे गोश्त मानी ऐं हिननि खे खुराक खाराई आहे, पाणी पियारियो आहे, हिननि जी ख़िदमत कई आहे, त हिननि खे एतिरो अहसासु आहे जो मूंखे तव्हांजे हुकुम ते खाइनि नथा पिया, मुंहिंजे पेरनि में अची वेठा आहिनि। पर मूं त तव्हांजी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे, तव्हांजे बचनि जी ख़िदमत कई आहे, मूं पंहिंजी समूरी ज़िंदगी अव्हां लाइ वक़ुफ़ु करे छॾी आहे, पर मुंहिंजी नंढी ग़लती खे नज़रअंदाज़ करण बजाए मूंखे सज़ा ॾियण जो हुकुम ॾिनो हुयो। त दोस्तो तव्हां ई असांजी ज़िंदगीअ में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे लाइ असीं सॼी ज़िंदगी वक़ुफ़ु करे छॾींदा आहियूं, पर उहा असांजी जेकी सॼी ज़िंदगी हूंदी आहे, सॼी ज़िंदगी जूं नेकियूं हूंदियूं आहिनि, उहे हिक पासे करे हू नंढड़ी ग़लती खे हाईलाइट कयो ऐं उन नंढड़ी ग़लती जे बदौलत असांजी समूरी ज़िंदगी जी जेकी ख़िदमत हूंदी आहे उहा तरम बरम